तफ़सील ख़बरुनि खे अॻिते वधाईंदे दादू ॿ ख़बर उमिर बाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जो क़तल केस आख़िरी फ़ैसिला कनि मरहले में दाख़िल थी वियो आहे। उमिर बाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़तल केस जी ॿुधणी दादू जे बाडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी रही आहे। केस जे फरियादी परवेज़ अहमद चांडियो उमिर बाब चांडियो अदालत पहुची विया आहिनि। इल्ज़ाम हेठि आयल PPMPA सरदार खान चांडियो, बुरहान खान चांडियो, अॻूणो SHO करीम बख़्श चांडियो ऐं ॿिया जवाबदार भी अदालत में मौजूद आहिनि। जवाबदार धुर जो वकील अज़हर अली सोलंकी अॼु पंहिंजा रहियल दलील मुकमल कंदो। ख़बर शामिल कयो पिया दादू खां उमिर बाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जो क़तल केस आख़िरी फ़ैसिला कनि मरहलनि में दाख़िल थी वियो आहे। उमिर बाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़तल केस जी ॿुधणी दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी रही आहे। केस जो फरियादी परवेज़ अहमद चांडियो उमिर बाब चांडियो अदालत पहुची विया आहिनि। इल्ज़ाम हेठि आयल PPMPA सरदार खान चांडियो, बुरहान खान चांडियो, अॻूणो SHO करीम बख़्श चांडियो ऐं ॿिया जवाबदार भी अदालत में मौजूद आहिनि। जवाबदार धुर जो वकील अतहर अब्बास सोलंकी अॼु पंहिंजा रहियल दलील मुकमल कंदो। ख़बर शामिल कयूं पिया उमिर बाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जो क़तल केस आख़िरी फ़ैसिला कुन मरहल में दाख़िल थी वियो आहे। वधीक तफ़सील लाइ दादू खां नसीर शेख टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी नसीर, आगाह कजो। रही आहिनि त उमिर बाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जो क़तल केस आख़िरी फ़ैसिला कुन मरहल में दाख़िल थी वियो आहे। उमिर बाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़तल केस जी ॿुधणी दादू मॉडल ट्रायल कोर्ट में थी रही आहे, जॾहिं त केस जो फरियादी परवेज़ अहमद चांडियो उमिर बाब चांडियो वारा अदालत पहुची विया आहिनि। इल्ज़ाम हेठि PPMPA सरदार खान चांडियो, बुरहान खान चांडियो, अॻूणो SHO करीम बख़्श चांडियो ऐं ॿिया जवाबदार पिणु अदालत में पेश थिया आहिनि। जवाबदार धुर जो वकील अतहर अब्बास सोलंकी अॼु पंहिंजा दलील पिणु मुकमल कंदो। पुलिस पारां सिक्योरिटी जा बिल्कुलु इंतिहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। जी नसीर शेख, महिरबानी आगाह करण लाइ।